रोज़ानो 10 लख गुनाहगारनि जी दोज़ख खां आज़ादी। अल्लाह ताला जे इनायतनि रहमतनि ऐं बख़्शिश जो तज़कुरो कंदे हिक मौक़े ते सोणे आका मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जॾहिं रमज़ान जी पहिरीं राति थींदी आहे त अल्लाह ताला पंहिंजी मख़लूक़ जी तरफ़ नज़र फ़रमाए थो, ऐं जॾहिं अल्लाह अज़्ज़ व जल कंहिं बाने जी तरफ़ नज़र फ़रमाईंदो आहे उनखे कॾहिं बि अज़ाब न ॾींदो, ऐं हर ॾींहुं 10 लख गुनाहगारनि खे जहन्नुम खां आज़ादु फ़रमाईंदो आहे। ऐं जॾहिं 29 राति थींदी आहे त सॼे महीने में जेतिरा आज़ादु कया उन्हनि जे तादाद जे बराबरि उन ई हिकु राति में गुनाहगार आज़ादु फ़रमाईंदो आहे। पोइ जॾहिं ईद उल फितर जी राति ईंदी आहे मलाइक ख़ुशियूं कंदा आहिनि ऐं अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे नूर जी ख़ासि तजल्ली फ़रमाईंदो आहे ऐं फ़रिश्तनि खे फ़रमाईंदो आहे, ऐं मलाइको उन मज़दूर जो छा बदिलो आहे जंहिं कमु पूरो करे छॾियो। फ़रिश्ता अर्ज़ु कंदा आहिनि उनखे पूरो पूरो अजर ॾिनो वञे। अल्लाह ताला फ़रमाईंदो आहे, मां तव्हांखे गवाह करियां थो त मां इन्हनि सभिनी खे बख़्शे छॾियो। सुभान